जबार पॉलिटिक्स मुझी फील्ड है, जी तो बिजनेस तो जी तू पांजी रान जो माहिर आए मां पांजी, पर मकसद बिनी जो हिकु ही है। पर मोह तो में एक फर्क है। केड़ो? मां कदे भी अवाम खां मदद न घुरी आहे। मां जेको भी कमायो आहे पंहिंजी मेहनत सां कमायो आहे। हाँ बिल्कुल बिल्कुल। पर जॾहिं भी तोखे हेल्प की जरूरत पवंदी आहे त तू डायरेक्ट अवाम वटि वेंदो नाही, पर मूं जहिड़े कंहिं अवामी नुमाइंदो वटि ईंदो आहे। तोखां बहस में खटणु इलाही मुश्किल है। इन लाइ त मां पॉलिटिक्स में आहियां। तू एक ॻाल्हि विसरी पे। वो केड़ी? मां भी अवाम आहियां ऐं असां ॿई हिक ॿिए जी ज़रूरत आहियूं। हाँ बिल्कुल, नो डाउट। हाँ मोकलेस। हाँ तौकीर अच वालेकुम सलाम। वे तौकीर हिनन सां मिल। सेठ अब्दुल जब्बार साहब, हिन शहर जो हिकिड़ो वॾो बिजनेसमैन। जबार ख़बर अथई जेका सीट असां विञाई रहिया हुआसीं हाणे असांजी थींदी। अच्छा, पर मीडिया त कुछ ॿियो ई चए पियो। मीडिया जबार तू भी कंहिंजी ॻाल्हियूं में अची रहियो आहे। तो जहिड़ो समझदार माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं कीअं पियो करे? पर इहा ॻाल्हि सिर्फ़ मीडिया नथी करे, हर कंहिंजो इहो ख़्यालु आहे। जबार ज़ाहिरी ॻाल्हि ते कॾहिं भी यकीन करणु न घुरिजे। ये पॉलिटिक्स अजीब गेम, आख़िरी मिनट में भी बाज़ी बदलजी वेंदी आहे। ऐं मूं वटि हिकिड़ो अहिड़ो मोहरो आहे जेको हीअ बाज़ी बदले छॾींदो। अच्छा, वो कीअं? जस्ट वेट जबार, इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो। पर हीअ सीट खटण जो सॼो क्रेडिट हिन खे वेंदो आहे। अच्छा, वेरी गुड। एक्सक्यूज मी। छा नालो ॿुधायो तूं पंहिंजो? तौकीर नालो आहे मुंहिंजो। लॻे थो त आरिफ शाह जो ख़ासि माण्हू आहे। इहा त साईं जन जी वॾमाणाइप आहे। मां त मामूली इंसान आहियां हिकिड़ो। तूं वाकई ख़ासि माण्हू आहे आरिफ शाह जो। पर तुंहिंजी शक्ल कुझु ॾिठल पई लॻे। असांजी मुलाक़ात पहिरां कॾहिं थी आहे छा? जी हा, मूंसां ऐं मुंहिंजे वालिद साहब सां काफ़ी टाइम पहिरियां मिलिया हुआ। अच्छा, छा नालो आहे तुंहिंजे वालिद साहब जो? इफ्तिखार हुसैन। अच्छा, त तूं इफ्तिखार जो नंढो पुटु आहीं? जी हा, मुंहिंजो भाउ अवां जी कंपनीअ में कमु कंदो आहे ऐं मां भी करणु चाहियां थो। चवंदा आहिनि त इंसान हिक ॿिए जे वेझो वधीक तॾहिं थींदो आहे जॾहिं हिकु ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।